अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। नौशहर फेरोज़ खां पेश आहे आबिद हुसैन अबड़ो जी रिपोर्ट। मोरो जे मौजूद शख्सियत PPP हारी कमेटी सिंध जे नायब सदर मोहम्मद अशरफ सोलंकी जी बैठक नूरानी कॉलोनीअ में एक अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें उतां जे नोटेबल रहवासिन रोशन सोलंकी, वाब चांडियो, परवेज़ चांडियो, कामरेड अज़ीज़ुल्लाह भुट्टो, गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, आचर आलमानी मुमताज़, मोहब्बत ढलो, रमज़ान सोलंकी, एडवोकेट इमाम अक्ष सोलंकी, हबीबुल्लाह चांडियो, रजब ढलो ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंमें कॉलोनीअ जे अहम इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कई वई ऐं मुतफ़िक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो त PP हारी कमेटी सिंध जे नायब सदर मोहम्मद अशरफ सोलंकीअ खे PP तरफ़ां काउंसलरनि जी टिकट ॾिनी वञे। हमेशह नूरानी कॉलोनी जे रहवासियुनि खे नज़रअंदाज़ कंदे कंहिं ॿाहिरी माण्हूअ खे मुसलत कयो वञे थो। हिन भेरे उहो मौक़ो नूरानी कॉलोनीअ जे रहवासियुनि जो हक़ आहे। उम्मीद आहे त PP नूरानी कॉलोनीअ जे रहवासियुनि सां इंसाफ़ कंदी, मोहम्मद अशरफ सोलंकीअ खे टिकट ज़रूरु ॾींदी। मोहम्मद अशरफ सोलंकी हिकु बाकिरदार माण्हू आहे ऐं कॉलोनीअ जे सोशल कमनि में हमेशह अॻभरो रहियो आहे ऐं हू वार्ड सां गॾोगॾु कॉलोनीअ जी ख़िदमत बहितर नमूने सां करे सघे थो, जॾहिं त वार्ड जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां मुलाक़ात ख़बरुनि जी दुनिया।